हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो त भई जल्दी जल्दी वञो सब्सक्राइब कयो एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। सो गाइस, अॼु जेको आहे त काॾे पिया वञूं, छा पिया कयूं, इहो सॼो मां तव्हांखे उते लोकेशन ते हली ॿुधाईंदसि। मे बि तव्हां थंबनेल मां सम्झी वञो, लेकिन असां पाण हलंदासीं उन लोकेशन ते ऐं तव्हांखे मां अपडेट कंदसि त कहिड़ी लोकेशन ते आई आहियां, उहा लोकेशन कहिड़ी आहे। एक्चुअली ही मूंखे जेको आहे न उहो PR मिलियल आहे कंहिं शइ जो, लेकिन उहो सभु कुझु मां तव्हांखे उते हली ॿुधायां थी। हाणे जल्दी जल्दी हलूं था, ॾाढी लेट थी वई आहे। अॼु जो आउटफिट जेको मुंहिंजो हीअ आहे ब्लैक एंड जीन्स। एनीवेज़, अॼु पाण ख़ुशि आहियां छो त अॼु मां ॾाढो जल्दी उथी हुअसि, 11 वॻे उथी हुअसि। उन खां पोइ जिम वियसि, जिम करे जल्दी आयसि, निमाज़ पढ़ी पे हाणे तयारु थी वई आहियां। हाणे बसि हलूं था जल्दी। सो लेट्स गो। अरे यार, मूंखे ॿुधाइण त विसरी वियो, ही वारी परफ्यूम जेका आहे न माशाल्लाह सां ॾाढी बेस्ट आहे। सो मूं कुझु लॻायो बि कोन्हे परफ्यूम में। ओए होए, खुल त सही। अॼु किरंदी अलाए छा हिन जे नसीब में किरण आहे। Oh, it's good, bro. Ah ha 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 ha. Oh, oops. तरे चवंदा आहिनि तकड़ जो कमु शैतान जो हूंदो आहे। यार मुंहिंजी उअं ई आई साइड वञे थी वीक थींदी ऐं मथां ही परफ्यूम लॻी वई। यार मां कैमरा में पई ॾिसां, शिट। हाणे घोड़ा ॾिसो अजीब। इनमें ही यार कैलिबर जी बि मूंखे ॾाढी वणंदी आहे। हिन जी मूं वटि मां तव्हांखे ॿुधायां कहिड़ी आहे। कॾहिं न मां तव्हांखे पंहिंजी परफ्यूम जी कलेक्शन ॾेखारींदमि, माशाल्लाह सां ॾाढी सुठी आहे। ही वारी आहे मूं वटि। ही वारी भई मूं एॾी यूज़ कई आहे, हाणे थोरी बची आई, ॾिसो पिया। सो ओए यार, अॼु मूंखां कांड ई कांड पिया थियनि। बसि मां हाणे जल्दी हुन लोकेशन ते पहुचां थी, पोइ तव्हां सां राब्तो थी कयां, न त ख़बर न आहे अञा मूंखां कहिड़ो कहिड़ो नुक़सानु थींदो। लोकेशन ते अची वई आहियां। ही आहे लोकेशन, इट्स जैनान ब्यूटी सैलून। सो अंदर हलूं था, लेट्स गो। अच्छा गाइस, तो अभी हम अंदर आ चुके हैं और हाइड्रा फेशियल करवाएंगे। पहला जो अपनी सर्विसेज है वो हम लेंगे हाइड्रा फेशियल वाला, और उसी रूम में आ चुकी हूँ। और थोड़ी थोड़ी सी वीडियो मैं आपको दिखाऊंगी, क्योंकि मैं इतना सारा नहीं दिखा सकती, क्योंकि मुझे वीडियो भी बनानी है। तो थोड़ा थोड़ा क्लिप आप देखते जाएँ और इन्जॉय करते जाएँ। मेरा ये वाला व्लॉग भी जो है वो थोड़ा सा चेंज होने वाला है। सो स्टे कनेक्टेड विद मी। मैं भूल गई थी अपना व्लॉग बनाना, ठीक है। हाइड्रा फेशियल हो गया, हेयर प्रोटीन जो है वो लग चुका है, और मैं भूल गई थी कि मुझे व्लॉग भी बनाना है। बुलक्कड़ हूँ मैं, बुलक्कड़। एनीवेज, अभी जो है वो हमारा मैनी पेडी हो रहा है। सो देखिए, मैनी पेडी हो रहा है, स्टार्ट हो चुका है। सो उसके बाद जो है वो ये मेरा हेयर वॉश होगा और मैनी पेडी लास्ट सर्विस है भाई। मैं बहुत ही थक चुकी हूँ। और उसके बाद हम जाएंगे बुलेवर्ड, क्योंकि कुछ शॉपिंग वगैरह करनी है। तो हाँ, बस ये सीन है। और मेरी जो कज़िन आई हुई थी वो मुझे देख देख के ना बहुत ही बोर हो चुकी है। कहती है मुझे भी मैनी पेडी करवाओ ना, ये क्या कर रही हो, खुद ही करे जा रही हो, सर्विसेज ले ही जा रही हो। तो मैंने कहा कि भाई हाँ, तुम भी करवा लो। तो वो भी अपनी साइड मैनी पेडी करवा रही है, मैं बीच में हूँ, मैं भी करवा रही हूँ। ये यार क्या हो रहा है यार। भाई अगर मेरे साथ नहीं होगा तो किसी के साथ होगा, ऐसा होता रहता है। एनीवेज, ये इनका मेकअप रूम है। देखो, हमारे हो चुके हैं सैलून से और अभी हम जा रहे हैं बुलेवर्ड। तो बुलेवर्ड पहुंच के आपसे मिलते हैं। लेट्स गो। ओ माय गॉड, हो जाए मूंसां कोई कांड न थिए, ईअं थी सघे तो। ये ॾिसो पिया, छा हिक मां ॿी थी वई आहे मूंसां। आए हे गाइस, असां अची विया आहियूं बुलेवर्ड। चेक द आउटफिट प्लीज़। हली असांखे न जोड़ो पसंदि अची वियो आहे। भाई खणी थो हले, ॾेखारे बि छॾियोमांव। हाणे इहो मां पाईंदमि न, पोइ ॿुधाइजो मूंखे। 3400।
ये देखिए वाइट कलर, इसमें पिंक नहीं है बिल्कुल भी। ब्लैक दिखाएं। नहीं ये तो बिल्कुल अनमैच हो रहा है। इस शर्ट ही नहीं देते हैं। हाँ, बिल्कुल नहीं। अच्छा हाँ ट्राउज़र दिखाएं। हाँ ठीक है ट्राउज़र सही है इसका। प्लेन वाला ट्राउज़र दिखाए ना इस पे जो है। नहीं प्लेन नहीं है ये वाला। भाई असांखे न हाणे हितां आइडियाज़ मां 2 टे शर्टूं पसंदि आयूं आहिनि सो उहे बि वरितियूं आहिनि असां। सो बसि जल्दी जल्दी बिल कराईंदा था वञूं ऐं हलंदा था वञूं। न ड्रेसिस पसंदि अची वियूं न तक़रीबन 3 पाण 3 वठी बि छॾियूं आहिनि ऐं फैमिली खां अलावा मां वठंदी ई न आहियां लेकिन कज़न्स सां ईअं वठी छॾिया आहिनि। वाह वाह वाह। एनीवेज़ हाणे असां मथे था वञूं ॾाढी बुख लगी है। इस KFC से हमने बाइकआउट किया है और हम आए कबाबचीज़ पे। यहाँ पे जो है वो डील्स ले रहे हैं हम। पहला टेस्ट मैं करूँ। कज़न भाई मुझसे प्यार करती है सीधी बात है। इट्स गुड। अभी जो है वो हम जा रहे हैं ग्राउंड फ्लोर पे और ड्रेस लेने। एक और ड्रेस पसंद आ गई है। क्या ही करूँ मैं, आज बहुत ही शॉपिंग चल रही है भाई हमारी। और एक जो है ये वाला पार्सल भी ले लिया है हमने। सॉरी चलते हैं। वरी यार इन खे अलाए छा पसंदि अची वियो न। आई छा आहे यार ॾिसणु बंदि नथी करे। हेॾो ख़र्चो करायो त हिकु त नथी मुड़ेव। हा सुठो आहे मिड़ेई सुठो आहे चई करे अॻिते वधायांसि थी। हाणे सफ़ा थकिजी पई आहियां। मूंखे टंगुनि में एॾो सूर थो पए। हली 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 नथी सम्झे न मुंहिंजी ॻाल्हि। छो ॿुधंदी जॾहिं हिनखे शॉपिंग करणी आहे अञा त। The next day. वेलकम बैक टू माई सेकंड डे। सो अॼु जेको आहे पाण सिंधी म्यूज़ियम में आया आहियूं ऐं हिते रजब फ़कीर पियो हले। रजब फ़कीर सिर्फ़ु TV में पियो हले। ॿुधो सन ओए होए 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 ही चेक कयो भाई रजब फ़कीर। अगरि तव्हां मुंहिंजा ब्लॉग ॾिसंदा हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदी त मां हिते पहिरियों दफ़ो अची चुकी आहियां। पहिरियों बि इलाही दफ़ा आई आहियां लेकिन मूं ब्लॉग कयो आहे जेको हिन पूरियूं शयूं तव्हांखे मां डिटेल्स में ॾेखारियूं आहिनि छा आहिनि छा न। लेकिन फ़िलहालु जेको आहे न मां तव्हांखे थोरो थोरो ॾेखारियां थी। सही आहे हिकिड़े ते बीहंदमि ऐं तव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदमि न त उहा ॾाढी लेट थी वेंदी। सो ॿियनि बि जॻहियुनि ते वेंदासीं अॼु पाण। इन जे करे थोरो थोरो तव्हां बि न पंहिंजे इहे सिंध जो जेके क़दीमी शयूं आहिनि उहे ॾिसो ऐं मज़ो वठो उन शइ मां। हीअ क़दीमी कुझु ज्वैलरीज़ आहिनि जेके ही पाईंदा हुया। ॾिसी सघो था। आई मीन मां या न सिंध जूं क़दीमी चीज़ घुमंदी आहियां न ऐं अहिड़ियूं जॻहियूं मूंखे मज़ो बि ईंदो आहे एक्सप्लोर करण में। माना ॾाढो सुठो बि फील थींदो आहे। ऐं हिते अॼु सिंध म्यूज़ियम में कोई आहे बि न अहिड़ो कोई एॾी रश बि न आहे त असां पाण ॾाढो माना सुकून जे हिसाब सां घुमूं पिया फिरूं पिया। ॾाढो सुठो। ऐं अगरि तव्हां ईद वारे डेज़ में ईंदव न हिते सिंध म्यूज़ियम में लिटरली एॾी रश हूंदी आहे। हींअर ॾिसी सघो था कोई बि हींअर हिते कोन्हे हिन वारे पोर्शन में। आउं जस्ट हिते बीठी आहियां फॉर द व्लॉग। तक़रीबन मुंहिंजी ऑडियंस जेका आहे न उहा सिंधी आहे त मां चवंदी आहियां छो न पंहिंजी ऑडियंस खे शयूं ॾेखारियां ऐं एक्सप्लोर करायां। जेके अॼुकल्ह ट्रेंड में हलनि पियूं न इहे पुराणा जेके दौर में हूंदा हुया माण्हू उहे करे चुका हुया। इहो पूरो जेको बि ट्रेंड वारियूं अॼुकल्ह शयूं थी अचनि न दगा पाइणा आहिनि हीअं करिणो आहे हूअं करिणो आहे। इहे पुराणे दौर में सभु कोई हीअं करे चुको हुयो पाए चुको हुयो। चोटियूं पई खाइनि अॼुकल्ह जूड़ा था खाइनि। इहे यानी कि पुराणे दौर में थींदियूं रहंदियूं हुयूं। सिंध म्यूज़ियम जो फेवरेट पार्ट मूंखे ख़बर अथव हीअ आहे छो त हिननि जा जेके क़दीम कपिड़ा आहिनि न इहे मूंखे ॾाढा पसंदि ईंदा आहिनि यार। जेके अॼुकल्ह हलनि पिया सिंध डे ते पाण इहे पाईंदा आहियूं हीअं। वरी तव्हांखे ॾेखारियां थी हिन टाइप चादर चुनरी वारो जेको अॼुकल्ह फैशन में हले पियो। मतिलबु ही सकाफ़ती जेके बि चीज़ूं आहिनि न इहे अॼुकल्ह त हलनि थियूं छो त इहे पुराणे दौर में त सभु कोई करे चुको हुयो। लेकिन हाणे वरी उहो ई सेम दौर थो अचे। चोली ऐं शरारो असां गर्ल्स खे जेके बि मूंखे गर्ल्स ॾिसंदियूं हूंदियूं उन्हनि खे त ख़बर हूंदी। एनीवेज़ हाणे हिननि जे ॿियो पोर्शन में इशा फ़िदा इकरा फ़िदा
इशा फिदा ईशा फिदा जी। लोग बनाओ ना हमारे बनाया आपका? आया हुआ है, सारा आया। अस्सलाम ठीक है। वालेकुम। वालेकुम हम आए सलाम। म्यूजियम घूमने, जी घूमा। हम यहाँ पे घूम रहे हैं। ठीक है हमने यहाँ पे सामान देखा, जी ये देखा। सारा पुराना पुराना सामान है यहाँ पे। जी जी बिल्कुल। और और आपका नाम क्या है? मेरा नाम मोहम्मद उमेश कुरैशी है। आपका? हमारा नाम मोहम्मद मुदस्सिर, आपका? मोहम्मद हसन, आपका? मोहम्मद अफजल। वाह माशाल्लाह बहुत अच्छे नाम है आपके। वो तो भाग रहा है, उसको शर्म आ रही है शायद। वो डर रहे हैं, अपना मुझे पूछकर नहीं आए। आप डर रहे हैं? आप डर रहे हैं? नाम क्या? अबू बकर। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, सबके नाम बहुत अच्छे हैं। आप सब यूट्यूब देखते हैं? जी यूट्यूब, किसको देखते हैं? यूट्यूब फिल्में में डालकर ही देखते नहीं नहीं, आप यूट्यूब में जो है वो किसके फैन हैं? कोई यूट्यूबर होगा ना आप लोगों का फेवरेट? मेरा मास सफदर। हाँ हमारा उसमें टिकटॉक में अच्छा, आप में से कोई? मेरे चैनल का इशा फिदा जी। आप इशा फिदा ऑफिशियल लिखेंगे या फिर इशा फिदा लिखेंगे तो चैनल आ जाएगा मेरा फिर वहाँ YouTube से पे। अपना ये उठा लेंगे। हाँ ये वाली वीडियो तो हम डालेंगे ही ना, आप लोग जो आ गए इतने सारे। ठीक है ही भाई, इन्हनि जो जेको आहे सेकंड पोर्शन आहे, यानी कि बी साइड वारो, हिन में ख़बर अथव रियलिटी लॻंदी आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे त हिते माण्हू जाइ में बि वेठा आहिनि। ही वारा जेको हिननि खे सिंधी टोपी पातल आहे या फिर ही पटको पातल आहे, ईअं फील थींदो आहे त यानी कि वेठा आहिनि। ओहो ही छा पियो करे? हेलो अस्सलाम वालेकुम चाचू। हेलो इग्नोर पियो करे मूंखे। तूं त असां पाण काॾे था वञूं, एक्चुअली असांजो कज़न्स आहिनि त उन्हनि चयो पाण घुमण था हलूं। मूं चयो छो न भाई, अॼु मां पंहिंजी जिम बि स्किप करे छॾी इन जे करे। सो एनीवेज़ हाणे इन खां पोइ ॾिसूं था काॾे था हलूं, मूंखे ख़बर न आहे त काॾे हलंदासीं। हिन तरफ़ न एग्ज़िबिशन आहे त हिते हिननि जा फूड स्टॉल्स लॻल आहिनि। सही आहे, पाण ई गोलगप्पा था खाऊं। अदा केतिरे जा आहिनि? 100 रुपए जा हिकिड़ी प्लेट ॾियो। हिते गोलगप्पा आहिनि, हिते ही शयूं आहिनि कुझु, उनखां अलावा ही देसी शयूं आहिनि। होॾे फैमिलीज़ बीठियूं आहिनि, न त उहो बि तव्हांखे विज़िट करायां। हिते जेको आहे आलू जी चिप्स आहे, हुनखां अलावा मैंगो जूस। फाइनली वी गॉट ओके। किरी पवंदा हे वारो बि सही आहे। गाइस हाणे किथे वेही खाऊं जो तव्हांखे रिव्यू ॾियूं? किथे? हा मुंहिंजी हिकिड़ो त हलियो वियो हिन में। गाइस हिननि वटि पिज़्ज़ा आहे, हिननि वटि रखी करे खाऊं था।1 hour later. इस तरह सां घर अची विया हुयासीं ऐं मूंखे पंहिंजो व्लॉग एज़ ऑलवेज़ विसरी वियो एंड करणु। एनीवेज़ इन ॻाल्हि खे निगलेक्ट कयूं था ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ वारो व्लॉग ॾाढो पसंदि आयो हूंदो। हुयो थोरो नंढो लेकिन 2 डेज़ जो हुयो त मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे पसंदि आयो हूंदो। एनीवेज़ तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाए सघो था कहिड़ी शइ सुठी हुई कहिड़ी शइ न। ऐं मूंसां मां जॾहिं ॿाहिरि वेंदी आहियां मूंसां कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। सो तव्हां मुंहिंजी ऑडियंस आहियो, जेको बि ॾिसो था परेशान न थींदा कयो। इंशाल्लाह मुंहिंजी जेकी बि चीज़ूं आहिनि उहे सही थी वेंदियूं। बसि दुआ कंदा रहियो। सो बसि पंहिंजो व्लॉग हिते एंड था कयूं। उमेदु आहे पसंदि आयो हूंदो। ही लाइक कमेंट कंदा रहो। मिलूं था अगले व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।